Let's practice English sentences together. तव्हां हमेशा हर शइ में देरि छो कंदा आहियो? Why do you always delay everything? रोज़ानो घणो पाणी पीअणु ज़रूरी आहे. It is important to drink plenty of water every day. मां घर पहुचंदे ई तोखे फ़ोन कंदसि. I will call you as soon as I reach home. या त खेॾो या किताब पढ़ो. Either play or read a book. खाधो खाइणु अञा बाक़ी आहे. हिन सिंधी जुमिले खे तव्हां हीअं बि चई सघो था. खाधो अञा खाइणो आहे. Food is yet to be eaten. हुन पंहिंजियूं ॻणतियूं शेयर करण खां पोइ राहत महसूस कई. She felt relieved after sharing her concerns. इंशाअल्लाह सिंधी में चवंदासीं जेकॾहिं अल्लाह चाहे. If Allah wills. तूं नंढड़ी ॻाल्हि खे वॾो मसइलो बणाए रहियो आहीं. You are making a big deal out of nothing. जॾहिं ॻाल्हि पैसनि जी आई त हू ग़रीब वांगुरु वर्ताव करणु लॻो. तव्हां हिन सिंधी जुमिले खे हीअं बि चई सघो था. पैसनि जो नालो आयो त हू ग़रीब थी वियो. When it came to money, he acted broke. हू थकियल हो पर पोइ बि बिना शिकायत जे कमु जारी रखियो. He was tired, but he continued working without complaining. हू नई नौकरी ॻोल्हे रहियो आहे छाकाणि त हू पंहिंजी मौजूदा नौकरी मां मुतमइन न आहे. He is looking for a new job because he is not satisfied with his current one. हूअ केतिरनि ई हफ़्तनि खां हिन मंसूबे ते कमु करे रही आहे. She has been working on this project for several weeks.